जल्ल जलालहू। ओ मुझा करीम रब, अज 17 मुहर्रम, अज साईं शेर अली साईं बादशाह एडवोकेट शफकत अली शफायत अली साईं बाबा वडो बाबा अलहदाद साईं बादशाह घर में महबूब जी लख सलवात पढ़ाई। अॼो को मौला जो न्याज़ क्यों, अॼो को रब साईं वारन जो ख़ैर पंहिंजी बारगाह में इमाम हुसैन जो वास्तो थी कबूलो मंजूर फरमा। ओ मौला ए करीम मोहम्मद आले मोहम्मद के सदके साईं अलहदाद साईं बाबा के सेहत, शेर अली साईं के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। एडवोकेट शफकत अली शफायत अली साईं के साईं जे सभिनी भाइरनि के मौला क़यामत ताईं हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज़्ज़त अता फरमा। अल्लाह घर ऐं घर वारा तुंहिंजे साम्हूं आहिनि, तुंहिंजी अमान पनाह में आहिनि। हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। ओ मौला सिवाए ग़मे हुसैन जे बाक़ी दुनिया जे ग़मनि खां पनाह पनाह अता फरमा। ओ मुंहिंजा रब एडवोकेट शफायत अली साईं जे जेके बि दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। महबूब जी सारी उम्मत के फ़िरके वारियत खां बचा। ओ मौला सॼी कायनात में हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि, इहा दुआ क़बूल फरमा। महबूब जी सारी उम्मत के फ़िरके वारियत खां बचा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।